क्या बोल लिया 4 गन दौड़े गुड डैमेज सजो ही निकतो इकड़ो बे घर में तो अजे चल दा मैं अंदर वोट आ बेहड़ी अगते भी हुई अगी घर में आखिरी गोली उसी मुंह में लगा लेटी पियो बंदो हमरा अञा थी उन पास वक्त गाड़ी है जो सजे करता आज तो गाड़ी तो गोले वञे मरी वेंदो वक्त गाड़ी आई है बड़ी डैमेज है पूरी गाड़ी पूरी स्क्वाड हां पर ही बैठा थ्री फिंगर जी मेहरबानी अरे अरे करेंगे मरी वेंदो क्यों बचायो मैं घणा किल दिया थी डे जल्दी सॉरी ब ग्रो फ्यूल ना खत्म कर दे हाँ मथे है ना आवाज आई मुखे आयो इते दी ओए अरे मत सफा चिट्टा नजर ही नहीं हाँ एक डैमेज थी सजो ही पहिरां चयां पर घणो वेझो अची मां अरे मूंखे ईअं लॻे पियो त मथे मरंदुमि मां मथे ईंदी सम्झ में न आई ॿ थी विया टीममेट्स हिकु मूं ते रच थो करे हेॾा चिकन करा बसि मुंहिंजो कहिड़ा में भले मरां हिकु सफ़ा मूं वटि आहे हिकु मूंखे मारियो मरंदे तूं हिते लाहीअ में बीठो थी हेठो वेठो थी सफ़ा ओए हिकिड़ो भाई हिकु थी हाणे यार रिलोड थी विझणी मिल गया और भी रिवाइंड कंदो लगे तो पाए बंदे खे ओए मथा गलती हमारी नहीं पर प्रो जो डैमेज तो एडो आ पर किल थोड़ा घट है